नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त हैदराबाद में म्युनिसिपल कमिश्नर जी मुक़ररी तकरारी बणिजी वई है। आरजी तौर चार्ज हटायल कमिश्नर हवाले सूबाई वज़ीर शबीर बाजरानी पारां एतराज़ वारनि ते अज़हर कादिर मेमण जी मुक़ररी वारो नोटिफिकेशन हिकु ॾींहुं अंदर ई वापसि हटायल म्युनिसिपल कमिश्नर ज़ाहिद हुसैन ख्वाजा खे आरजी तौर ते चार्ज सौंपी वई। ॿिनि ॾींहंनि अंदर नए कमिश्नर जी मुक़ररी जो इम्कान न। नासिर हुसैन शाह जे ओचिते दौरे दौरान सफ़ाई जे नाक़स इंतज़ामनि सबबि ज़ाहिद ख्वाजा के कमिश्नर जे उहदे तां हटायो वियो। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त हैदराबाद में म्युनिसिपल कमिश्नर जी मुक़ररी तकरारी बणिजी वई है। आरजी तौर चार्ज हटायल कमिश्नर हवाले सूबाई वज़ीर शबीर बाजरानी पारां एतराज़ वारनि ते अज़हर कादिर मेमण जी मुक़ररी वारो नोटिफिकेशन हिकु ॾींहुं अंदर ई वापसि हटायल म्युनिसिपल कमिश्नर ज़ाहिद हुसैन ख्वाजा खे आरजी तौर ते चार्ज सौंपी वई। ॿिनि ॾींहंनि अंदर नए कमिश्नर जी मुक़ररी जो इम्कान न। नासिर हुसैन शाह जे ओचिते दौरे दौरान सफ़ाई जे नाक़स इंतज़ामनि सबबि ज़ाहिद ख्वाजा के कमिश्नर जे उहदे तां हटायो वियो।